भल त मुंहिंजो झुगो झण थे। वतायो घुमंदे फिरंदे हिक शहर में आयो। उतां लॻो बाज़ार कछण। हिक हंधि हिकिड़े हलवाई जो दुकान ॾिठाई, जंहिं में कई क़िस्म मिठाइयुनि जी जिलेबियूं, गिहर, सतरबिनियूं, मैसो पाक, तली ॿधी, कर्स, तोशा, टिकियूं ऐं अलाए जे छा रखियल हुआ। उन दुकान जे काउंटर ते हलवाई कंध हेठि करियो झुकियो वेठो हो। अॻियां हलवे जो थाल भरियो रखियो हुअसि। हलवे खे ॾिसी फ़क़ीर जी दिलि सुरकी। गीदे में हथ विधाई त पाई बि वटसि कान हुई। पोइ भी ॾिसणी आङुर खे उभी करे हलवाई जी अख में चोकण जी कोशिश कयई। आङुर खे अख ॾांहुं खॼंदो ॾिसी हलवाई दांह कई। फ़क़ीर, अंधो कंदे छा? फ़क़ीर चयो, त तूं ॾिसी बि पियो छा? हलवाई चयो, हाओ, अंधो कोन आहियां। फ़क़ीर चयो, जे अंधो कोन आहीं त हेतिरा सारा माल थाल अॻियां रखिया अथई, पोइ खाई छो नथो? हलवाई चयो, इहे विकिरे लाइ आहिनि। जे आऊं खावां थो त झुगो झण थो थियमि। फ़क़ीर चयो, फिकिर नाहे, तूं लही हेठि थी, इहो माल आऊं वेही थो खावां, पोइ भल मुंहिंजो झुगो झण थिए। दोस्तो, सिंधी खोजी खे सब्सक्राइब करण न विसारींदा। वीडियो खे लाइक कयो, शेयर कयो ऐं कमेंट सेक्शन में पंहिंजी राय जो ज़रूरु इज़हार कयो।